मोहतरम साईं गुलाम रसूल चंद साहब कुछ घर लोहार सिर्फ साधार करे कुछ घर लोहार जो ढकन हेठ धरे मां न करींदे रुकस आशिक ज़र पिया बिरसी बेसन गणो आशिक ज़र पिया बिरसी बेसन गणो करे कातल जा हमेशा हेरा लगन नौ लतीफ़ थे फना कया फिराट तोड़े चिकन जा मुझे लाए तमाम काबिल इज्जत शख्सियत जिनका असां सिखियो नाइलाजी में पढ़ो इमदाद चाहिए जी लॻो वो मथे मौजूद आहे मुंहिंजे लाइ तमामु वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे साईं गुलाम रसूल कासा साईं रोशन रहमान मोहम्मद अली कानपुर हेठि इन साल ॾिठो आहे असांजो दीदार शाम आहे असांजो क़ौमी लीडर आहे अॻवान आहे सभई दोस्त कंहिंजा कंहिंजा अब्दुल लतीफ़ लगारी जेको मुंहिंजो रोज़ाना मिलंदा आहिनि मुंहिंजो महबूब दोस्त आहे मुंहिंजो नज़रियाती ऐं अॻवान तसवर कंदो आहियां जेतोणीकि असांजा नज़रियाती तौर ते जेके नुक़्ते नज़र आहिनि या जेके असांजा बुनियाद आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि और सभिनी खे जीअं सिंध जीअं लतीफ़ ऐं जीअं आलमूस आहे सालगिरह मल्हाइण जे ख़िलाफ़ हूंदो आहियां मुंहिंजो लाजिक इहो आहे त माण्हूअ जी ज़िंदगी खुटे पई ऐं असां उनजी ख़ुशी था मल्हायूं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके इज्तमाही अवामी क़ौमी ऐं आलमी इंसानियत जो दर्द रखंदड़ हुजनि था उहे ख़ुशी ठाही था मल्हाइनि छा ज़िंदगी खुटी वञण जी ख़ुशी था मल्हाइनि पर अॼु जॾहिं इहो मोहम्मद अली खे चयो गुज़िरियल साल तुंहिंजी सालगिरह मल्हाई हुई ऐं हिन दफ़े बि तूं चईं पियो महिरबानी कर ऐं कीअं सालगिरह मल्हायां मुंहिंजी धरतीअ जा माण्हू सम्झनि पिया ऐं कराची भाई कराची जे शहर मूंखां घुरनि पिया ऐं बारिशूं मुंहिंजी सिंध जा सरपुर लाइ छॾिया आहिनि उते ऐं सालगिरह मल्हायां ॾाढी ॾुखी ॻाल्हि पर उन ज़िद कयो अॼु जॾहिं हिते कामिल इमदाद जेको ॻाल्हायो आहे कामिल लतीफ़ जेको ॻाल्हायो आहे ऐं दोस्तनि जेको ॻाल्हायो आहे त सच पुछो त आउं पंहिंजो पाण खे 51 सालनि जो सम्झां ई नथो कामिल मूंखे 15 साल आहिनि ऐं अञा रास्तो त मूंखे 5 साल अञा खुटाए मूंखे 10 सालनि जो कर छाकाणि त जॾहिं आउं 14 वरनि में हुउसि त कामिल वारा जेल हुआ सीनियर हुआ ऐं पाण ई ॿुधायूं सॼो उन इलाइक़े जी जेका सियासी ऐं समाजी जेका फिनोमिना हुई जेको इन्वायरमेंट हुई उहो सॼो पाण ॿुधायूं सच पुछो असां हिन पैदावार हिननि माण्हुनि खां इंस्पायर थियासीं हिननि माण्हुनि जेके जेल सख़्तियूं घोड़ा खाधा ऐं जनरल ज़िया सां नफ़रत जेका हिन समूरी सिंध खे सेखारी उनजो क्रेडिट हिननि माण्हुनि ॾाढो मिले छाकाणि त भुटे खे जॾहिं फांसी आई उहो 77 वारो ज़मानो हुयो ऐं 83 में वञी तहरीक करे 6 सालनि खां पोइ सिंधी क़ौम खे जेका चिड़ थी अचे जेका कावड़ थी अचे ऐं जमहूरियत जी यादगिरी थी अचे उहा खां ईअं कोन आई हुई उहा को कंहिं सॼे माण्हू न हुयो उन्हनि हिननि माण्हुनि जी कंट्रीब्यूशन हुई हिननि माण्हुनि पंहिंजी दिल्ली जी कंप्लेंट लिखंदा हुआ मुख़्तसिर हूंदा हुआ थोरा हूंदा हुआ रियासत जे ख़िलाफ़ हूंदी कम्यूनिस्ट पार्टी जी बंदिशूं हूंदियूं हुयूं ऐं उन्हनि खे का फिरपुर जो अख़्तियार करणो हूंदो हुयो पोइ हुननि माण्हुनि खे सॼी महिनतूं कयूं ऐं उहे उन वक़्तु असां इन शइ जो फील आऊं घटि मां घटि मुंहिंजी ज़ात उनखे महसूसु कंदी हुई मुंहिंजो बासात सफ़र कान्हे त हिननि जो दोस्त हूंदो हुयो मां तहरीक में हू जेल काटे आयो हुयो ॿियो जेको भाउ हुयो भाउ आहे अला हुनखे हयात के साईं इमदाद साईं जो मज़हर उहो बि जेल काटे आयो ऐं जेको इमारी तहरीक में 29 सेप्टेम्बर ते जेको वाक़ियो थियो जंहिंमें 16 माण्हू शहीद थिया उन्हनि में जेको आहे सो ज़ख़्मनि में असांजे मज़हर जा औलाद वरी हयाती ॾे उहो बि वियो ऐं उहो जेल हलियो वियो गिरफ़्तार थी वियो कामिल अॻे ई जेल में उते वियो त इहे सभई शयूं असांजी मुंहिंजी ज़ात जे लाइ इंस्पायरेशन जो ज़रियो हुयो ऐं आउं सम्झां थो त ज़िंदगी ॾाढी हसीन आहे शायदि अल्बर्ट काम्यू आहे उनजो को लिखी आहे या उनजो को कौल आहे त ज़िंदगी ॾाढी हसीन आहे ऐं जीअण जो बि पिणु
ऊंचाई ॾांहुं सफ़र करण ई माण्हू खे ख़ुशी सां भरे छॾण जे लाइ काफ़ी आहे। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे जंहिंजे लाइ मरी बि सघिजे थो, ज़िंदगी जे लाइ मरी बि सघिजे। एतिरी हसीन आहे, एतिरी ख़ूबसूरत आहे। जेकॾहिं ज़िंदगी खे पाण इज्तमाही तनाज़ुर में ॾिसूं ऐं ज़िंदगी खे पंहिंजी क़ौमी ऐं आलमी वहदत में जेकॾहिं असां हुनते गौर ऐं फ़िकुर करियूं त पोइ उन ज़िंदगी जे लाइ फ़र्द जो मौत का माना ई नथो अचे। घटि में घटि लतीफ़ साईं ऐं सन जी यूनिवर्सिटी मूंखे सम्झायो आहे, इहो मूंखे सेखारियो आहे त पंहिंजी क़ौमी ऐं इज्तमाही वजूद जे लाइ, पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वतन जे लाइ जेकॾहिं ज़िंदगी ॾियणी पवे थी त उहा तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे, उहा का वॾी ॻाल्हि आहे ई कोन। छाकाणि क़ौम जी ज़िंदगी, क़ौम जी जेका वहदत आहे, उन वहदत जी ज़िंदगी जो जेको जदोजहद आहे उहा ॾाढी हसीन थी हुजे। ऐं उहो मूंखे रुगो सन जी यूनिवर्सिटी में सेखारियो, पर उन खां मूंखे लतीफ़ साईं सेखारियो ऐं लतीफ़ साईं इहो सेखारियो त वञी फलाणे पासे तोखे वञिणो आहे, उते तुंहिंजो कमु आहे, उते तोखे वञिणो आहे, उते तोखे जदोजहद करणी आहे। पोइ जॾहिं कहिड़ी पंहिंजी तारीफ़ कयां, दोस्तनि इलाही वॾियूं तारीफ़ूं करे छॾियूं। धरती जो कर्ज़ु लाथो अथसि, कहिड़ो बि कर्ज़ु लाथो आहे। मुंहिंजी धरती जो अॼु बि 70% माण्हू खुराक जी खोट जो शिकार आहे। मुंहिंजी धरतीअ जा बुनियादी हक़ मुअत्तल आहिनि। अॼु असां वटि कावड़ इमदाद वेठो आहे, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो कोऑर्डिनेटर आहे सिंध जो। पाण हर साल हिकिड़ी रिपोर्ट जारी कंदा आहिनि, मूंखे ख़बर आहे। हाणे बि मिसिंग पर्सन जी जुलूस मां डायरेक्ट केतिरा आहिनि। जिते मुंहिंजी धरती ग़ुलाम हुजे, मुंहिंजो वतन ग़ुलाम हुजे, अमीर सिंध जा हुजे, मुंहिंजी धरती अमीर तरीन आहे, उन जा माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान हुजनि। ऐं का कुदरती आफ़त अचे त असांजा बच्चा ऐं असांजा नंढ सत्र रुलाए हथ जी गिण जे लाइ रोडनि ते बीठा हुजनि त उते कहिड़ा फारम आया आहिनि, उते कहिड़ो कमु कयो। हा, सोचींदो रहियो आहियां, लिखंदो रहियो आहियां, चाहूं कंदो रहियो आहियां, बाक़ाइदो रहियो आहियां, पर उन इनखे सभु कुझु नथो सम्झां। इनखे तमामु नंढड़ो कमु थो सम्झां, छाकाणि त भिठाई बि उते इहो हुयो त जा हुजे बि विरची न वेठी। विरचो त आहे ई कोन। मुंहिंजो जेको रहबर आहे, जेको मुफ़क़िर आहे, भिठाई खे भले को पीउ सॾे या को पुट ॾिना सम्झां, मुफ़क़िर थो सम्झां, हिकिड़ो फिक्री ऐं फिलासफ़र थो सम्झां त जा हुजे बि विरची न वेठी, वञी वेठी सारींदी खे सॼाई। उहो धरतीअ में जॾहिं दफ़न थी आहे तॾहिं मुंहिंजे रहबर जी मज़ाक इहो ई लहे थी त उहो जॾहिं धरतीअ में वञे तॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे वतन खे यादि करे ऐं यादि कंदो थो वञे। या इहा कोशिशि मूं कई आहे त इहो कमु हिननि जे सुम्हनि पेर पिघा करे, कमी माण्हू जो कमु आहे त सुतो पियो लो जीअं छो न लतीफ़ चए हाणे लाइ होटल, हाणे लाइ होटल जेको हाणे जॻह खे छो नथा क्रास हुई कर से उहो चंद के सॼे राति सुम्ही या कोशिशि कई अथमि संजे न सुम्हां, देरि सां सुम्हां, जाॻा। इहो बि कोशिशि कई अथमि, केतिरो कामयाबु थियो आहे मूंखे ख़बर न आहे। ऐं पंहिंजी असेसमेंट कोन थो करे सघां। मूंखे अॼु जेको दोस्तनि जेको मान ऐं मर्तबो ॾिनो आहे त इहो महसूसु थी रहियो आहे। ऐं मुंहिंजी दिलि बार जो लफ़्ज़ त इस्तेमालु कोन थो कयां, पर इहो ज़रूरु मुंहिंजी दिलि में इहो ख़्यालु, मुंहिंजे दिमाग़ में इहो ख़्यालु आयो आहे हा जेकॾहिं मूंखे वॾा फारम मारिया आहिनि, घटि मां घटि ऐं चप सिखी कोन वेठो आहियां ऐं मूं वक़्त जे हर ज़ालिम यादो इनकार करणु सिखियो आहे, न करणु सिखी आहे। इनकार हमेशह बाग़ी कंदा आहिनि। जंहिं जनरल मुशरफ जी ज़िक्र पियो करे कामिल इमदाद चवण जो त उहो जेको उन जो असां जहाज़ खे जेको असां हिते डिस्टर्ब कयो, उन वक़्त में हू पंहिंजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुयो ऐं उन चीफ एग्ज़ीक्यूटिव जो हिकिड़ो उहिदो बि पैदा कयो हुयो ऐं उन बुनियादनि ते उन मुल्क फहिलायो। अव्हांखे इहा आगाही थींदी, वरी ख़ुशी थींदी त सेकेंड में जंहिं माण्हू खां इंस्पायर उन माण्हू इहो जेको जहाज़ असां डिस्टर्ब कयो हुयो ऐं जेको केस लॻा सहाफ़ियुनि खे तमामु तकलीफ़ूं आयूं ऐं असां ते जेके केस थिया, असेंबली में आवाज़ थिया, BBC ताईं जेका रिपोर्ट आई त उन औरतुनि जे जुलूस जी क़यादत अमर फतेह खातून ऐं मुंहिंजी भेण सुगरा चारियो जेका कामिल इमदाद जी सॻी भेण उनजी क़यादत कई जुलूस जी ऐं जनरल मुशरफ खे परेशान कयो। मेहरान यूनिवर्सिटी जी इन जेको वॾो ऑडिटोरियम आहे इन जॻह ते उनजो प्रोग्राम हो, हेलीपैड हुते ठाहियो ऐं 15 खां 20 मिंट उहे हेलीकॉप्टर जेके आहिनि उहे फिरंदा रहिया, LMC पावर हाउस खां फिरंदा रहिया। हाणे हेठां असांजो औरतूं उहे नथियूं झले हुते, एतिरो सस्टेन हुननि कयो जो हुते वेठियूं रहियूं ऐं आख़िर उन खां पोइ मोबाइल में जेको त एहतिजाज थी वियो त हुई त उन्हनि में रुगो अमर फतेह खातून कोन हुई, मुंहिंजी घरवारी
नूरबानो हुई नींगियूं हुयूं घेरियूं हुयूं कामिड़ जी जेका बहाद हैं अली सुगरा उहा उन जुलूस जी क़यादत कयो ऐं उन जेको ख्वाब हुयो उन वक़्तु असां सची ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त असां ॿुधा चवंदा की ॾिसूं कीअं अॼु दाद हूंदो ॻोठ हलाइणो हूंदो उन सां ॻाल्हाइबो कीअं ॾाढा हुआसीं उन सां गुफ़्तगू कीअं कयूं माना उन सां जेकॾहिं वेहबो त पोइ वेहबो कीअं हुनजे साम्हूं इहो नंढड़े हूंदे लाइ जेके असां यादि आहे सभु ज़रूरु यादि आहे मज़ा असां हुजनि हूंदियूं पर क़ाबिल इमदाद जे ॾाढो केतिरा ई ॻाल्हि गहरा ई ॻाल्हि पर उहो जेको कनेक्शन उहो कनेक्शन कामिड़ जे सेकेंड खे छॾे अचण खां पोइ मुंहिंजे बि सेकेंड खे छॾे अचण खां पोइ टुटो कोन ऐं अॼु पाण ई इहो ज़िक्र कयूं त जनरल मुशर्रफ जे लाइ जेको हुनजो किरदारु हुओ हुन में कामिड़ जा बचा हुआ उहे सभई हुआ सच वारो ज़िक्र थियो ऐं सची बची मुंहिंजी ज़िंदगी जो कोई अरमान हो हुकुम काटियमि उनजो अरमान कोन्हे दुनिया जा कहिड़ो बि इंसान हुकुम काटे मज़दूरियूं कयमि मूंखे हुनजो कोई अरमान कोन्हे फ़खुरा मूंखे हुन जे होटल जो बेरो थी रहियसि ऐं दुनिया जा कहिड़ो बि अरबी इंसान उहे गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारनि था इहो मुंहिंजे लाइ का अहसास मालूमी जी या शर्मिंदगी जी ॻाल्हि कोन्हे त पोइ मूं कोड़ा कया ऐं मूं पूरा कया उन ते मूंखे फ़खुरु आहे बसि इहो आहे त असां जेको ख्वाब ॾिठा जेको असां सोचियो उहे ख्वाब मूंखे एतिरो यकीन आहे त पूरा थींदा पर उन्हनि ख्वाबनि खे साबित करण वारा माण्हू जिन साथी न बसां से साथी न बसां से जे हुयनि हीअं थोरी हाणे किनी जे वञी अनुभव अॼु कोन दीदार वेठो आहे यादि कोन्हे उतां खां जेको हीअं अधु अधु छा आहे सची बची अॼु समीपे पहुची पंहिंजो पाण खे जोड़े गॾे न सघिया आहियूं रुॻो असां छा सिंध पंहिंजो पाण खे गॾे न सघी आहे पंहिंजो पाण खे जोड़े न सघी आहे इहे अरमान थियनि था पर तारीख़ बि पढ़ी आहे थोरी घणी ऐं तारीख़ जो रुॻो प्रोफेसर आहे न को तारीख़ जो शागिर्द माण्हू सॾाए ऐं पंहिंजी ख़ुदि सनाई कंदा आहिनि थोरी घणी अंधी वञी मूंखे हिकिड़ी इहा ख़बर आहे समाजी साइंस जो उसूल आहे त जेके क़ौमूं पंहिंजी बका खे ॾुखियुनि हालतुनि में क़ाइमु रखंदियूं आहिनि क़ाइमु रखण में कामयाबु थींदियूं आहिनि उन्हनि क़ौमुनि खे ॾिठे रस्ते ताईं ग़ुलाम नाहे रखी सघंदियूं उहे ग़ुलाम न रही सघंदियूं आहिनि उहे उन जबर ज़ुल्म ॾाढ ऐं फाशिज़म खे उनजो ख़ात्मो ज़रूरु आहे त इहो यकीन आहे हाणे इहो असांजी ज़िंदगी में उहो थी सघे थो नथो थी सघे पर घटि मां घटि जॾहिं दुनिया छॾींदासीं त इहा ख़ुशी हूंदी त असां जेको कंट्रीब्यूट कयो जेको महसूसु पंहिंजे हाल सां कामिड़ खे ख़बर आहे त बाबा वीचारो हारी माण्हू हूंदो हुयो अनखी माण्हू हूंदो हुयो को पंधु वेंदो हुयो जॾहिं शादी खाने ॻोठ ईंदो हुयो त कामिड़ जे घर हुते वञी राति रहंदो पंधु करे ईंदो हुयो सुयो राति रहंदो कामिड़ जी वॾी भेण ख़िदमत कंदी मानी वारियूं खारायूं सॼो उतां खां कामिड़ निकिरे थो गाज़ी खाने जो पुटु अमा साहिब वारे छोकिरो उतां खां निकिरे थो पंहिंजे औलाद खे पढ़ाए थो थियूं डॉक्टर थियनि थियूं इंग्लिश लिटरेचर में पढ़ी थो वञे अलाए के पुट जूं नींगरियूं उहे डी फार्मेसी थियूं कनि पुटु IT इंजीनियर थी थो वञे को कंप्यूटर साइंस में थो पढ़े को फाइनेंस में थो पढ़े उते तसवरे सां कोन कयो ऐं अदा खे ख़बर आहे त असांजी हिकिड़ी छोकिरी खे रुॻो असां पढ़ायो हुजे त उनजे लाइ अलाए केतिरा मसाला हुआ उनखे बि नौकिरी करण जे लाइ केतिरा मसाला पेश ईंदा हुआ पर इन शइ ते ख़ुशी आहे त जेकॾहिं असां समूरी सिंध तब्दील न कई आहे त घटि मां घटि जेको पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण वारो आहे जेको आदर्श आहे असांजो त सिंध जो हर ॿार पढ़ियलु लिखियलु हुजे सिंध जो हर ॿार उहो पढ़ियो लिखियो हुजे ऐं उन में डिग्री हुजे ऐं उहो साजाबंद हुजे घटि में घटि असां पंहिंजे घर में ईअं करे सघिया आहियूं असां पंहिंजनि बचनि खे पढ़ाइण में कामयाबु थिया आहियूं सो ज़िंदगी ईअं टिड़ियल पखियल हालतुनि में टिड़ियल पखियल कैफ़ियतुनि में ऐं उनखे कामयाबु कीअं चवां नाकाम कोन थो चवां उनखे कामयाबु कोन थो चवां असां जॾहिं सतवा ठाही असांजो इहो जाहिल तरीन तारीख़ जो मुंहिंजी ज़िंदगी जो जाहिल तरीन हिकिड़ो फ़ैसिलो हो छाकाणि त कामिड़ चयो त हू कम त क़ौमी में कया सच वारी गवाही दर्दी पर सन जे सन जी स्टेज ते असीं तकड़ो कंदासीं
पर जेको टाइटल हुयो सॼी हयाती मरण घड़ी ताईं मरी वञण खां पोइ उन ते अरमान कयो छाकाणि त क़बाइली बुनियादनि ते इंसानी टाइटल कॾहिं बि इनकलाब कोन आयो आहे बार बार जॾहिं उन ते सोचींदो आहियां ऐं शर्म में ॿुधी वेंदो आहियां कि मूंखां छा थियो हुयो ऐं उन खाईअ सां थियो हुई उनजो रीज़न तामीरदार चांदी खे ॿधी था वञनि उन्हनि खां चांदी जे ॻोठ में माण्हू मारे था वञनि ठारियल असां खे सॼो थो वञे चोर असां खे सॼो थो वञे असांखे घर असांजे बचनि नंढनि खे बि पुलिस खणी वञी थाणनि ते जेके असां चाहींदा आहियूं ज़ुल्म थियो आहे हिकिड़ो इहो ख़्यालु ॿियो इहो ख़्यालु त असीं चाहींदा ॾाढा मुस्लमान हुयूं सिंध में ॿियनि कबीलनि खां जेका मुंहिंजी कम पूरी जेका ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि असांखे एतराफ़ करणा पवंदा कन्फेस करणा पवंदा पंहिंजी ज़िंदगी जूं ख़ामियूं खूबियूं सभु पंहिंजे माण्हुनि जा रखणी पवंदी ॿियो असांखे दिमाग़ में वेठल हुयो असीं चाहींदा तमामु वॾा ख़तरनाक ऐं वॾा दावे ते असीं सिंध जो आज को हासिलु करे सघूं था असीं सभु कुझु करे सघूं था तॾहिं असां लेजिस्लेट तक न कराईंदा हुआ असांजो मौक़ो आहे असांजी ॻाल्हि ई कोन असां वेड़ी हूंदी कारण साईं इहो करे पोइ अॻिते बि सम्झ में आई आहे ॻाल्हि तामीरदार चांडियो गॾु मुखालिफ़ आहे जामी चांडियो हुनजो मुखालिफ़ आहे फलाणो दानिश्वर मुखालिफ़ आहे हेॾी देरि जा माण्हू शइ खे सही नथा सम्झनि पोइ अॻिते वरी कुझु अरसो पाण जो ॿ किताब पढ़ी वरितासीं कुझु हिननि आवाज़ लती निगारी हिननि महबूबनि जी हुन सोबत में रहियासीं असां पाण सम्झो कि असां हिकिड़ो तमामु ख़तरनाक क़िस्म जो कमु करे रहिया आहियूं सिंध जी क़ौमी वहदत ते असां हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो वार करे रहिया आहियूं ऐं अॼु मां हुन शइ ते क़ाइमु आहियां ऐं वधीक वेझो रहियां त क़बाइली तंज़ीमूं कंहिं बि क़ौम जी वहदत जे लाइ ज़र ताक़त आहे अॼु जॾहिं सियासी स्पेस आहे अॼु जॾहिं असांजा हीरोज़ मारिया विया आहिनि जॾहिं असां वटि क़यादत जो बहिरान आहे त तव्हां ॾिसो न पिया त कीअं क़बाइली इतिहाद ज़ोर पिया वठनि करे लाखनि जो इतिहाद ठहे करे उर्दुनि जो इतिहाद पियो ठहे करे लॻाइनि जी तंज़ीमूं पई ठहे करे हुनजी इहो जेको पॉलिटिकल गेप आहे उहो उनखे जनमु ॾिए पियो ऐं जनरल जा ख़ासि तौर ते सिंधी क़ौम इमाद तहरीक जो प्लान वठण जे लाइ ॿ टे कम कया हुआ हिकिड़ो क़बाइली तंज़ीमूं ठारायूं जबुर ॾाढ करे कुझु पंहिंजो एजेंसियुनि जे थ्रू हुन ठारायूं ऐं ॿियो हुन असांजी इची में जेका नसुल पर सियासत जी कराची जी NGO जी शिकिल में उहो असांखे प्लान हुई माण्हू असांजा अलाही खटका लॻा मारे कुटे सिंधी माण्हू ॾिनो कोन पोइ उन भोतार ते या तहरीक लाइ गुलाम समाज ते उहो कटा ॾेई वई इहो सिंधी माण्हू माफ़ी न करे उहो 83 में सिंधी माण्हू माफ़ी न करे उहो छेड़े में लॻो पियो उन खां पोइ दिल्ली अदा खे यादि हूंदो 29 सेप्टेंबर ते जनरल साहिबु मदीने उमिरो करणु ऐं जॾहिं असांजे ॻोठ में वाक़ियो थियो उन खां पंहिंजे ॻोठ में वाक़ियो थियो त हुन 2 ॾींहं वधीक ते रहण जो ऐलान कयो हुयो यादि आहे त बेनज़ीर भुट्टो जो BBC जा इंटरव्यू हलियो हुयो उनखे चिठी कयो उन वक़्तु रेडिया हूंदा हुआ असांजो सौट हूंदो हुयो मुंहिंजो मासा हुयो पीउ हूंदो अलॻि जाए उहो ॾाढो शौक़ीन हूंदो हुयो घड़ी हूंदी हुअसि उनजो पुटु वेठो आहे अभी उन रेडियो हूंदो वरी कीअं वारो पोइ उहो रोज़ाना BBC खोले ॻाल्हाईंदो त मुहतरमा जा लफ़्ज़ ऐं तारीख़ जे कार्ड ते असां ॾाढो ॾाढा हूंदा BBC ते हलियो हो ये वो तहरीक नहीं हम टाइम मैगज़ीन जेको आहे जो अमेरिका वारा मिलियल आहे उन स्टोरी में वायर्स हाइट चांडियो उन जे कवर स्टोरी उते मुहतरमा जो उन्हनि नाए दर्जे ऐं नाए दर्जे में मूं गुलामनि जो कहिड़ो किताबु पढ़ियो पहिरियों किताब जो ज़िंदगी जो मुंहिंजो हुयो उहो हुयो गुलामनि जो कहिड़ो उन नाए दर्जे खां वठी मूंखे ग़ुलामी खां नफ़रत आहे जेका मुंहिंजे मन में ॾींदे मां नफ़रत जारी रहंदी थी सघे मुंहिंजी क़बर ग़ुलामी खां नफ़रत करे त मुहतरमा उहो BBC जो लफ़्ज़ यादि आहे ये वो तहरीक नहीं जो हम चाहते हैं 29 सेप्टेंबर की रात ते BBC बरतानिया में ही मोहतरमा शहीद रानी उॾणी हुई उते ई इंटरव्यू ॾिनो हुई 29 सेप्टेंबर ते इहो 29 सेप्टेंबर ते लिखंदो आहियां कालम लिखंदो आहियां इमाड़ी शहीदनि जे लाइ ऐं उन में केतिरा दफ़ा उनजो अख़बार ॾेई चुको आहे यानी जंहिं क़यादत उहा तहरीक हलाई हुई उहा तहरीक उन क़यादत जे हथनि मां निकिरी वई उनजे बि वस खां चढ़ी वई माण्हू पंहिंजे मुड़ण जे लाइ तयारु न हुआ माण्हू मुड़ण जे लाइ तयारु न हुआ ऐं उतां क़यादत खे चवणो पइजी वियो ऐं जेका लाइव दोस्त पिया हलाइनि ये वो तहरीक नहीं हम चाहते हैं यानी उनजे पोयां साबित थी माण्हू हिननि पासे सिखियासीं ऐं का ख़बर नाहे ज़िंदगी जा रस्ता कोन्हनि को पतो कोन्हे अॼु हिन घरनि ते जॾहिं इमदाद चाहे मौजूदु आहे सची पे चयो ॾाढो ख़ुशि कहिड़ो वॾो गेप आहे 9 दर्जा उन में उन दौर जी जेल में आहिनि ऐं वरी पोइ कॾहिं अहिड़ो मौक़ो ई न मिले बसि कंहिं स्टेज ते करे मां इमदाद चाहे हिकिड़ो दफ़ो उन्हनि खां चाहींदो
जिन साझा आसरा वो गए पिटाई करे याद किया उदी गुलाम अब्बास की वसी हुई तो उन्नति वो तकरीरों यार अब मुख्तसर हुई इतना बड़ा दिन तक आना है बड़ा शिकार आसी इंदा जाने के हालांकि घर गुरु का जन्म में मार हो जाए तो परेशान आज मुझे लगा तमाम दिन सफल हुआ तो रात है इनका खाब उनका जन्म पाया जिन लतीफ के व्यवहार नहीं मुझे लगा खुशियाँ का कमेंट अब्दुल लगा जो तमाम बड़े आदर्श इंसान के आसम आपूं सामने जिंदगी गुजारी ऊंचा बन दुनिया में रहो तो वही अज को की ॾिठो आहे अॼु बहस कंदे कंदे वही पवंदा आहिनि पोइ चवंदो आहियांसि त यार कान माई जदजात आहे इहा मूंसां न ॻाल्हाए या मूंखे ईंदी आहे असां पाण पर नंढे जा मुस्लमान विढ़ंदासीं वीचारनि कम्युनिस्ट रियासत अलॻि विढ़े असीं अलॻि विढ़ंदासीं पढ़ंदा कोन हुआसीं असां कीअं सदी पढ़ंदासीं न ॿिए कंहिं किताब में पढ़ंदासीं गुज़रे हिननि यार कम्युनिस्टनि सां बहस थींदा हुआ त पोइ असां हिनजो पढ़ां त वरी ॿई विड़ी कंदासीं या हिननि जो बंदिशूं हूंदियूं पोइ तव्हांखे यूनिवर्सिटी ताईं पहुची ॾींदासीं अॼु ताईं असीं बहस कंदा आहियूं ऐं अॼु बि असीं विड़ी पवंदा आहियूं जेकॾहिं हाणे सम्झे हिकु ज़ाहिर आहे जेको माण्हू खे 51 साल में बि जेकॾहिं थोरो घणो सम्झ में न ईंदो उहो कोन ईंदो पोइ हुनखे अहिड़ी तक़ाज़ा न रखणु खपे सो घणा किसा ज़िंदगी जा तमामु घणा मामला आहिनि खोड़ सारा सासी गुफ़्तगू करे सघिजे थी ऐं ज़ाती तौर ते इलाही ॻाल्हाए सघिजे थो छा वियो छा वापिरियो दोस्तूं वॾी महिरबानी मोहम्मद लतीफ़ को यूनिवर्सिटी में जेको जोड़ो थियो साईं कामिल अब्दुल लतीफ़ जेको ॻाल्हायो हुन पाण जो ॿुधायो त असां कीअं हुन में तकलीफ़ूं ॾिठियूं छा छा कयोसीं या मोहम्मद अली जेको इहो कयो ऐं मोहम्मद अली जे लाइ लॻे ॻाल्हाइण वञा थो त हितां जी सियासत में मोहम्मद अली ऐं सख़्तु ख़िलाफ़ु रहियो हुउसि इन सख़्तु मुखालफ़त जे बावजूद बि मोहम्मद अली गांधी कॾहिं ज़ाती तालुकातनि खे ख़तमु न कयो आउं इहो बाक़ाइदे हिन जो कन्फेस थो कयां मुंहिंजी ज़िंदगी में सफ़ा क्लोज़ तरीन तमामु थोरा माण्हू हुजूमनि में बि रहिया आहियूं त अकेलाइनि में बि रहिया आहियूं हुजूमनि में रहण जो इहो मक़सदु कोन्हे त तव्हां जा सभई दोस्त के माण्हू हुजूमनि में हलंदे बि अकेला अकेला हलंदा आहिनि अकेला घुमंदा आहिनि लतीफ़ साईं चयो न लोग वही रहवा वसीम होगा तो उन हुजूमनि में बि अकेला रहिया पर मुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं के तमामु थोरा जेके मुख़्तसिर तरीन दोस्त हुननि मां हिकिड़ो मोहम्मद अली आहे उहो सियासत में कहिड़ी जॻह ते बीठो हुजे छा हुजे पर त ज़ाती रिश्तनि में एॾो कमाल जो माण्हू आहे जो अॼु आउं सालगिरह न मल्हाया आहिनि हुनखे फोर्स करे तुंहिंजो हेतिरो कमाल तो हीउ कयो आहे सिंध जे लाइ तो हीउ कयो आहे फलाण कयो आहे तूं लहणी थो आम माण्हुनि जा असीं प्रोग्राम कंदा आहियूं तूं त अलाए छा ई तोखे हलणो आहे ज़िद करे प्रोग्राम कयो ऐं अॼु बि माना मूंसां सलाह मशवरो कंदो आहे की मामिलो आहे छा कजे कीअं कजे मूंसां ऐं सची बची ऐं केतिरो नानाई कोन ॾिठो तव्हां ॻाल्हायो आहे पंहिंजे वतन जे लाइ माण्हू यार सालनि जा साल जेल कटींदा आहिनि शहादतूं माणींदा आहिनि असां कहिड़ा जेल कटिया आहिनि कहिड़ियूं शहादतूं माणींदा कुझु बसि पोइ मोहबत पाए मन में नंढा रोड़िया जन मोहबत पाए मन में नंढा रोड़िया जन दिलि जो सराफन अणतो वधाए छा अणतो वधाए हिते छा तोड़नि न तोड़ियूं तव्हांजे तोड़ियूं त ऐब निकिता तोड़ कयूं त ॾाढा ऐब निकिता जॾहिं निंड जी ज़रूरत न हुई त असां निंड कई इहो वतन ॾोह आहे वरी सिंध जो ॾोह जंहिं वक़्तु निंड न करणु खपे उन वक़्तु निंड कजे जंहिं वक़्तु को कमु करणु खपे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ ऐं उन वक़्तु को बहानो करे ऐं केॾा हलियो वञे ॾोह ख़ुदा करे छॾ उहो तोड़ न थिए साफ़ उहो असांजे ऐबनि खे न तोड़े त असां कुझु कोन कयो आहे सचपुचो कुझु बि कोन कयो आहे इहा अवांजी वॾाई आहे सभिनी दोस्तनि जी हेतिरियूं अजरतूं हेतिरा हार हेतिरियूं मोहबतूं कामिल आयो आहे दिलि बि हिकु सारी थी वई आहे कामिल लतीफ़ सिकंदर सभई दिदा शाम क़ौम जा ॿार त उन्हनि जी दिलि वॾी करे छॾिया मूंखे इमदाद छा 15 साल न 5 साल जा चवां फुटाए त चयो 10 साल जो छा वरी जीअं इन जे लाइ त चयो पंहिंजे धरती पंहिंजे वतन माण्हुनि जी ख़िदमत करे सघां थोरा पोयां सेवा जो साईं कोहिस्तानी जो हिन दोस्त फनकार जो जेके साईं सुल्तान वेठो आहे ऐं मुर्तज़ा अलाए कंहिंसां मोबाइल में खिले थो उनजो साईं हेॾा उमान साहब सभई महबूब कंहिंजा थोरा अञा थोरा मूंखे मारबनि जा आख़िरी बैत पिटाई
खातो मतलब बेटा ये कौन तो कोई बात को रकम साहब बेजार हाँ हाँ सो केक कटणो आहे उहो तव्हांखे ठाराइणो आहे नथी सघे जा हूं सॼो सॼा हिदायत जा हूं पहिरियों मूंसां हूं मथे सजाई अॼु बशी खां कोन्हे धरती जे हेठां जेका मुंहिंजी जे ज़मीन जे मथां बीठो आहे उन ज़मीन जे हेठां मुंहिंजो बराबरि आहे बशीर ख़ान आहे त मुंहिंजे सिंध धरती जा योद्धा शेख नज़ीर अब्बासी आहे उहो हिन धरती जे हेठां आहे जा हूं पहिरियों मूंसां हूं मथे सजणे थींदड़ टबा धूड़ में उभे ॾिठासीं वॾा वॾा माण्हू जिन खे असां लाइ आइडियल सम्झो वॾा वॾा आहिनि उहे लटिजी विया हिन धरती में फना आहे ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे तमामु थोरी आहे थींदड़ टबा धूड़ में उभे ॾिठासीं ॾींहुं मिड़ई रूंग उथी रोज़ लॻी ज़िंदगी जा सुख कढी आहिनि लोचण जा हिदायत कयो आहे कीअं सिंध कीअं लॻी कीअं